नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदा हलूं। पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सरिते शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ वज़ीर आला हाउस सिंध आॾो कलम धड़ियुनि जो एहतजाज जारी आहे। कलम धड़ियुनि पारां कराची प्रेस क्लब खां पैदल रैली कढी वज़ीर आला हाउस आॾो धरणो हंयो वियो आहे। पुलिस पारां सीएम हाउस ॾांहुं वेंदड़ रस्तनि ते कंटेनर रखी बंदि करे छॾियो आहे। जॾहिं त हिन वक़्तु मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल सवें कलम धड़ियुनि जो एहतजाज जारी आहे। असीं हिन वक़्तु वज़ीर आला हाउस अॻियां लॻल धरणे में शरीक सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल था करियूं त उन्हनि जो छा चवणु आहे। देखिए, मैं इस वक्त हुकूमत से ये मुतालबा करूँगी कि सब कहते हैं कि पाकिस्तान में एक कानून होना चाहिए, तो मैं कहूँगी कि पाकिस्तान में दो कानून होने चाहिए। एज ए सहाफ़ी मैं ये कहूँगी कि जब तक सहाफ़ी जो है माशरे की सच्चाई को सामने लेके आता है, उजागर करता है, जब वो सच्चाई की तरफ जाता है तो उसको मार दिया जाता है। तो मेरा कहना यही है कि सहाफ़ियों के लिए अलग कानून बनाया जाए जो इंतहाई सख्त उसमें जो है शिकें मौजूद होनी चाहिए कि सहाफ़ियों को जो है हिरासा करने पे भी सज़ाए मौत बननी चाहिए, ना कि हम सहाफ़ी जब कुछ लिखते हैं तो हमें जो है वो एक 5 रुपए की गोली से उड़ा दिया जाता है और सच को दबा दिया जाता है। तो ये सरासर नाइंसाफ़ी है। हमारा भाई जान मोहम्मद जो है उसके शहादत को इतना टाइम हो गया, आज तक कातिल गिरफ्तार नहीं हुआ। पुलिस क्या कर रही है कुछ समझ भी नहीं आता। पुलिस जो है वो खिलवाड़ खेलती है, क्या करती है नहीं समझ में आता। जब इसने डाकू पकड़ने होते हैं तो भी इससे नहीं पकड़े जाते, जब इसने कातिलों को गिरफ्तार करना होता है तब भी नहीं किया जाता। तो ये किस चीज़ की पे ले रहे हैं, क्या कर रहे हैं, कुछ समझ में नहीं आता। सहाफ़ियों को पहली जो है हमारी तरजीह ये है कि सहाफ़ियों को तहफ़्फ़ुज़ मिलना चाहिए ताकि वो खुल के माशरे के अक्कासी कर सकें। बेसिकली सिंध पुलिस को पता है कि उनके कातिल कौन है, पर मैं अफसोस से कहती हूँ कि जो सहाफ़ी होते हैं वो हुक्मरानों के साथ साथ भी चलते हैं। फिर हुक्मरानों को चाहिए कि उनके जो हम उनके लिए आकर धरना करते हैं, हमें धरने की ज़रूरत ना पड़ती, हुक्मरान खुद उनका जो कातिल है वो पकड़ के ले आते हैं। आज ये हज़ारों की तादाद में जो यहाँ पर एहतजाज हो रहा है वो सिर्फ जान मोहम्मद महर की जो बेगुनाह कत्ल हुआ है। ये आए दिन सहाफ़ी कत्ल होते हैं, एहतजाज अवाम करती है, सहाफ़ी करते हैं, हुक्मरान उसके लिए कुछ नहीं करते। हुक्मरान जब खुद जलसे करते हैं, धरने करते हैं, उसके लिए सहाफ़ी सबसे पहले वहाँ मौजूद होते हैं। हुक्मरानों को चाहिए कि सहाफ़त के लिए आवाज़ उठाएं और सहाफ़तों के कातिलों को पकड़ के उनको कटहरे में लाकर खड़ा करें। सबको पहिरियों त सिंध हुकूमत ऐं सिंध पुलिस जेका आहे उहा असांजे शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल में मुलविस जेके कातिल आहिनि, जेके मरकज़ी किरदार आहिनि, उन्हनि खे गिरफ़्तार करण में मुकमल तौर ते नाकाम वई आहे। सिंध जी जेका केयरटेकर गवर्नमेंट आहे, केयरटेकर जेको होम मिनिस्टर आहे, उन बार बार जेको आहे इहा ड्रामेबाज़ी कई आहे त असां जेके शहीद जे कातिलनि खे गिरफ़्तार कंदासीं, पर उहो सिर्फ़ु ॻाल्हियुनि ताईं जे इहा हद ताईं रहिजी वियो। हिन महिल ताईं को बि जेको शहीद जान महर जे क़त्ल में मुलविस जवाबदार जेको गिरफ़्तार न थियो आहे, न ई उनजे कोन सां को इंसाफ़ थियो आहे। असीं सिंध हुकूमत जे सिंध पुलिस जे इन्हनि जेके ठल नासरनि खां नाउमीद थी करे अॼु चौथे मरहले तौरु जेको आहे उहो असीं सॼी सिंध जा जेके सहाफ़ी आहियूं, सॼे पाकिस्तान जा सहाफ़ी सॼी पाकिस्तान में जेके नुमाइंदगी कंदा पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे प्लेटफॉर्म तां जो कराची में प्रेस क्लब खां वज़ीर आला हाउस ताईं जेको एहतजाजी रैली कढी आहे, ऐं उन रैली जेका हिन वक़्तु जेको आहे वज़ीर आला हाउस जे अॻियां जेको धरणो हणी वेठल आहे, ऐं पुर असर हिकिड़ो जेको इहो असांजो धरणो हूंदो जेको शहीद जे कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं जेको आहे इहो इंशाअल्लाह जारी रहंदो। जान मोहम्मद महर जो कत्ल आहे, जेके शहीद कयो वियो, उनखे तक़रीबन 4 महीना गुज़री चुका आहिनि। पुलिस पारां जेको आहे उनजे कातिल आहिनि उनखे गिरफ़्तार न कयो वियो। हीअ अॼु जेको पूरे पाकिस्तान जे जेके कलम धणी आहिनि उन्हनि वज़ीर आला सिंध जी जेको आहे कराची सीएम हाउस ओॾो जेको धरणो हुयो आहे, ऐं असांजो इहो मुतालबो आहे त जेका हीअ शहीद जान मोहम्मद जेके कातिल जेके मुख्य जवाबदार आहे शेर मोहम्मद महर, उनखे जेको आहे गिरफ़्तार कयो वञे। ऐं हीअ जेके घोटकी समेत पूरी सिंध जा जेके सहाफ़ी आहिनि उहे हिते इन मामले ते गॾु थिया आहिनि। ऐं असांजो मुतालबो इहो आहे त जेका जान मोहम्मद महर जा जेके आहिनि उनखे कातिल में गिरफ़्तार कयो वञे। हीअ सीएम हाउस खे जेका कंटेनर रखी जेको बंदि कयो वियो आहे, इहे रुकावटूं जेके आहिनि उहे असांजे आवाज़ खे नथियूं दॿाए सघनि। ऐं असां सहाफ़ियुनि जे आवाज़ खे दॿाइण जी जेकी कोशिशि कई विया, असीं उनजी बि मज़म्मत कयूं था। ऐं असां कानून खां IG सिंध खां इहो मुतालबो कयूं था त जान मोहम्मद जेके महर जे कातिल आहिनि सभिनी कातिलनि सहूलियतकारनि खे जेको आहे फौरी तौरु गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में पाकिस्तान समेत सिंध में ऐं ॿियनि शहरनि में सभिनी में एहतजाज जेको सॾा यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां ॾिनो वियो आहे उहो जारी रहंदो। ऐं इहे धरणा जेके आहिनि तहरीकूं असांजूं आहिनि जेसि ताईं जारी रहंदियूं। ॾिसो जान मोहम्मद महर जा जेके कातिल आहिनि उहे ॾोह जो एतिराफ़ करे चुका आहिनि। ॾोह जो एतिराफ़ कंदड़ कातिल जेकॾहिं गिरफ़्तार नथो थिए
त पोइ हीअ हुकूमत कहिड़े कम जी। अॼु हे जेके पूरे मुल्क जा ख़ासि तौर ते सिंध एक्शन कमेटी जेकी पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जी आहे उन्हनि हिते एहतजाज करायो आहे। हज़ारनि जी तइदाद में साफ़ी दोस्त उहो ई मुतालबो हिकु ई मुतालबो कनि पिया त शहीद जानमान महर जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। पर अॼु तव्हां हिते मौजूदु आहियो, तव्हां कवरेज कयो पिया मुसलसल प्रेस क्लब खां CM हाउस ताईं, तव्हां ॾिसो केतिरियूं रुकावटूं विधियूं वयूं। ख़ुदि उहे साफ़ी जेके आवाम जे औंजनि खे आवाम जी तकलीफ़ुनि खे अहिड़ा आवाननि ताईं पहुचाईंदा आहिनि, अॼु उन्हनि जो जॾहिं एहतजाज रिकॉर्ड पियो थिए त हीअ 100 जी तइदाद में पुलिस लठियुनि सां गॾु लठबरदार पुलिस हिते बीहारे असांजा रस्ता रोक कई वई। ऐं हिते पहुता आहियूं त असांखे कंटेनर रखी असांजो जेको हक़ु आहे, जेको असांजो एहतजाज आहे, जेको इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जे आइन में लिखियलु आहे, उनखां असांखे रोकियो वियो आहे। त हीअ निगरान गवर्नमेंट असीं सम्झूं था त जेके अॻूणियूं गवर्नमेंट हुयूं, साबिक़ा गवर्नमेंट हुयूं, उन्हनि खां बि ख़तरनाक गवर्नमेंट आहे ऐं हीअ साफ़ियुनि जे हक़ ऐं सच जे आवाज़ खे दॿाइणु चाहे थी। असीं सम्झूं था त क़ातिलनि जा सहूलतकार हिन हुकूमत ऐं साबिक़ा हुकूमत जा साथी आहिनि, हिन करे शहीद जानमान महर जा क़ातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। पर ॿुधी छॾे इहा गवर्नमेंट त हीअ एहतजाज जेको आहे उहो जारी रहंदो। अॼु कराची में आहे, इहो लाहौर में बि थींदो, इहो इस्लामाबाद में थींदो ऐं जेसि ताईं शहीद जान मोहम्मद महर जा क़ातिल गिरफ़्तार नथा थियनि ऐं सिंध ऐं पाकिस्तान समेत जी अॼु जेको PF लाले असद पठान जी अॻुवाणी में ही प्रेस क्लब खां जेको आहे साफ़ जो जेको धरणो हितां रैली निकिरंदी जेका वज़ीर आला सिंध जे मेन गेट जा धरणो हणंदा। हिन वक़्तु सॼी सिंध मां सवें जेके नी साफ़ हिते पहुतल नी जान मोहम्मद महर शहीद खे केतिरो अर्सो गुज़री वियो आहे। पुलिस जेका उनजा असली जेका जवाबदार क़ातिल ने गिरफ़्तार न करे सघी आहे। तंहिं करे सॼी सिंध जेको साफ़ हिते कराची प्रेस क्लब में गॾु थिया नी। हितां प्रेस क्लब हिकु एहतजाजी रैली जी सूरत में लाला असद पठान जी अॻुवाणी में अफ़ज़ल भट्ट जी अॻुवाणी में हिते निकिरंदा, जिते वज़ीर आला हाउस खे धरणो हणी वेंदो। असांजो धरणो एसि ताईं जारी रहंदो जेसि ताईं जेको आहे जवाबदार जेके उहो गिरफ़्तार न कयो वञे। केतिरो अर्सो गुज़री पुलिस जेको रोज़ाना आसरा ॾे पई, वज़ीर दाख़िला बि आसरा ॾे पियो, वज़ीर आला ख़ुदि पाण बि आसरा ॾे पियो, पर अञा ताईं शहीद जानमान महर जा क़ातिल गिरफ़्तार न थियनि। असांजो इहो मुतालबो आहे त शहीद जानमान महर जा क़ातिल जेको गिरफ़्तार कया वञनि उनखे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। तव्हां पाण त शहीद जानमान जेको महर जेको शहीद थी वियो उहो सरेआम जेको आहे शहर में जेको आहे सखर जहिड़े शहर वॾे शहर में जेको आहे पंहिंजो सिंध जो 3 नंबर शहर आहे, उन में दहशतगर्दनि जे हथां जेको शहीद थी वियो उनखे हेतिरो टाइम थियो आहे उनजा जेके क़ातिल आहिनि ऐं जवाबदार जेके सहूलियतकार उहे अञा ताईं गिरफ़्तार न थिया थियनि। अॼु जेको हिते पंहिंजा लाला असद साहिब असां जेको क़ाइद आहे उनजी जेको अॻुवाणी में जेको हिते थियो आहे त असां चाहियूं था पिया रियासत खे जेको आहे पंहिंजो हिते जेको आहे त पंहिंजो जवाबदार जल्द खां जल्द गिरफ़्तार कनि। ऐं असांजो अॼु जो ई जेको इहा पुरमन जेको एहतजाज आहे उहो इन जी जवाबदारी गिरफ़्तार आहिनि। असांजी क़यादत जेको आहे उहे पंहिंजो हाणे अॻुवाणी कंदा पिया ऐं असां उमेदु कयूं था त जेको आहे जवाबदार जल्द गिरफ़्तार कंदा। हे जवाब पुलिस वारनि खे ॾियणो खपे। बाबा 4 महीने खां वधीक थी विया आहिनि, छो गिरफ़्तार नथा कयनि। जान मोहम्मद महर ऐं ॿिया बि जेका बि दोस्त आहिनि कोशिशि कनि था, असां बि कोशिशि कई आहे, असां इलाही कोशिशि कई आहे। असां प्रोटेस्ट हर तव्हांजे प्रोटेस्ट में हिते आया आहियूं। असां प्रोटेस्ट में 3 महीने खां वधीक हिनखे मर्डर थियल खां पोइ को बि हिकिड़ो बि क़ातिल गिरफ़्तार न थियो आहे। ऐं जेको आहे हे हमेशह गवर्नमेंट एस्टेब्लिशमेंट ऐं फ़ौज जेकी आहे हमेशह सभाबंदी कई आहे साफ़ियुनि जी किलिंग लाइ। साफ़ियुनि जा उनमें शामिल जेका आहिनि हे चैनल जा मालिकान इन्वॉल्व आहिनि। हे मालिकनि खे मालिकी छॾनि हिन जी उहा गिरफ़्तारी थी सघे थी। मालिकनि जेका हुकूमत जी नुमाइंदगी था कनि, हे अफ़सोस आहे।